सिंधी आया, हम सिंधी आया, हम सिंधी आया, हम सिंधी आया। बोलिया बोली मिठी, बोलिया बोली मिठी, गीत सिंधी गाया, हम सिंधी आया, हम सिंधी। मां तमामु दिलि सां वाधायूं थो ॾियां सिंधी टुडे हिन चैनल खे, जेको डिजिटल प्लेटफॉर्म ते अचण वारो आहे ऐं हुन पंहिंजो कमु स्टार्ट करे चुकियो, माना करे छॾियो आहे। त मां सिंधी टुडे खे तहे दिलि सां वाधायूं थो ॾियां। सिंधी टुडे वधंदा रहो, वसंदा रहो। ऐं सिंधी टुडे न्यूज़पेपर ऐं सिंधी टुडे हींअर डिजिटल बि अची रही आहे, त उनखे मां ढेर सारी शुभकामनाऊं ॾींदुमि, वाधायूं ॾींदुमि सिंधीअ में। त बसि इहे अॻिते वधंदा रहनि ऐं असां जहिड़े कलाकारनि खां ईअं इंटरव्यू वठंदा रहनि ऐं असां बि हिन चैनल ते अचंदा रहूं। जय झूलेलाल। सिंधी टुडे खे मां करोड़ करोड़ वाधायूं थी ॾियां कि ज़माने सां गॾु हलण में ई समझदारी आहे, छो कि अॼुकल्ह सभु कुझु डिजिटल थी वियो आहे, त सिंधी टुडे बि डिजिटल थी वियो आहे। ऐं बसि मां इहो ई चाहियां थी कि घर घर इहो डिजिटली पढ़ियो वञे। ऐं ॿी ॻाल्हि, सिंधियत खे बिल्कुलु क़ाइमु रखो, ईअं ई कमु कंदा रहो। मुंहिंजियूं तव्हांखे घणियूं घणियूं वाधायूं। थैंक यू। वाह, सिंधी टुडे अख़बार खे बि लख लख वाधायूं, जंहिं पंहिंजो यूट्यूब चैनल बि तव्हांजे साम्हूं खणी आया आहिनि। सिंधी टुडे यूट्यूब चैनल खे जेके बि सिंधी हिन वीडियो खे ॾिसी रहिया आहिनि, तव्हां वञी करे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, ऐं जेका बि हुन जा वीडियो आहिनि हुनखे तव्हां वञी शेयर कयो, ढेर सारो प्यार ॾियो, ताकी तव्हांजे साम्हूं सुठा सुठा वीडियो ईंदा रहनि पंहिंजे सिंधियत जे वाधारे लाइ। थैंक यू सो मच। जय झूलेलाल। बसि मां इहो ई तव्हां सभिनी भाउरनि खे, सिंधियुनि भाउरनि खे इहो ई मैसेज ॾींदमि त सदाईं वधो विझो ऐं असां कलाकारनि खे यादि कंदा अचो ऐं ही सुहिणा मेला लॻाईंदा अचो। इहो ई बसि मैसेज आहे तव्हां लाइ। तव्हांजे चैनल खे वाधायूं, छो जो तव्हां ॾाढो सुठो कमु करे रहिया आहियो। तव्हांजे हिन चैनल जे माध्यम सां यंगस्टर्स डेफिनेटली हाणे हर कंहिंखे मोबाइल आहे, हर कंहिंखे यूट्यूब आहे, हर कंहिंखे इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे। ऐं जेकॾहिं अहिड़ियूं सिंधियत जूं क्लिप्स सभिनी ताईं पहुचंदियूं त सभिनी खे शौक़ु जाॻंदो ऐं नए सिर्फ़ु सिंधियत जे लाइ असांजो काफ़िलो अञा अॻियां वधंदो। सिंधी जिते बि आहिनि आबाद आहिनि, ख़ुशि आहिनि, लाल साईं जी महिर आहे, हर कंहिं हंधि सिंधी साओ सताबो आहे ऐं अञा बि अॻियां वधंदो। सिंधी टुडे खे मां हमेशह खां ॾिसंदो अचां थो, ॾाढो सुठो कमु करे रहिया आहिनि ऐं हिकिड़ो लैंडमार्क सेट कयो आहे सिंधी भाषा खे प्रमोट करण में, सिंधी आर्टिस्ट खे प्रमोट करण में, ऐं हर हिकु सिंधी गतिविधीअ खे तव्हां ताईं आसानीअ सां पहुचाइण लाइ। त मुंहिंजो त बसि इहो ई तव्हां सभिनी खे नातो रहंदो कि सिंधी टुडे खे तव्हां सब्सक्राइब कयो, सिंधी टुडे खां तव्हां ॾिसंदा रहो ऐं उन्हनि जा जेके संपादक आहिनि उन्हनि खे बि प्यार ॾियो ॾाढो, उहे बि असांजो ॾाढो प्यार पाइनि सभिनी जो। इहा ई मुंहिंजी इच्छा आहे। पहिरियों अख़बार हूंदो, हाणे यूट्यूब चैनल थी वियो आहे, त बिल्कुलु सिंधी खे मुंहिंजी तरफ़ां लख लख करोड़ करोड़ बेशुमार वाधायूं ऐं हीउ चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बिल्कुलु बिल्कुलु वधायो, सिंधियत खे वधायो। जय झूलेलाल। सिंधी टुडे मीडिया जेको कमु करे रहियो आहे, ॾाढो सुठो कमु करे रहियो आहे। एंड आपसे मिलके बि बहुत ख़ुशी हुई। तव्हां असांखे ॾाढो मोटिवेट कंदा आहियो कि असां असांखे सेलिब्रिटी फील कराईंदा, असांखे छा खपे ॿियो। त ॾाढो सुठो कमु करे रहिया आहे। थैंक यू सो मच फॉर ऑनरिंग अस। इंडिया टीवी जे हिसाब सां, सिंधी टुडे जे हिसाब सां कमल भाई तव्हां बि एतिरा यूट्यूब चैनल हलाया आहिनि, मां त पहिरीं तव्हांखे बि धन्यवाद कंदुसि। ऐं तव्हां पत्रकार बि आहियो, न्यूज़पेपर बि कढंदा आहियो, त इहो बि हिकिड़ो ॾाढो सुठो मैसेज आहे असांजे सिंधियुनि लाइ कि हर सिंधी जे घर में तव्हांजी पत्रकारी वञी थी। त मां तव्हांजो बि शुक्रगुज़ार आहियां। सिंधी टुडे खे ऑल द बेस्ट। जेतिरो असांखां हेल्प थी सघंदो असां बि तव्हां सां गॾु ई आहियूं। हर सिंधी बात तव्हां सां गॾु आहे। आप आगे बढ़ते रहो, असां तव्हां सां गॾु आहियूं।